आसमान जेठो वेठा आहियूं। असांजूं जायूं दायूं सभु रही वियूं। असां काॾे वञूं हाणे? न असांखे खाधो न असांखे को मथे छा, असां काॾे वञूं? जेका महिरबानी करणी अथव त कयो। जगह हिकिड़ी न बची, खुले आसमान वेठा आहियूं। ॿार रोडनि ते कोई बि निमाईंदो असांजे, पर वर न थी आहे। न खाधे पीते लाइ पोइ छा कई आहे? असांजा ॿार बचड़ा खटूं टंगे रेलियूं टंगे उन्हनि जे हेठां वेठा आहियूं। बेवसीअ जी भयानक तस्वीर पेश कंदड़ सिंध शदीद सूरन में आहे। हिन वक्त सिंध एतरी पीड़ा में आहे जो सिंध सां वेझे माज़ीअ में अहिड़ी हालत न थी हूंदी। बुखूं दाहूं आहूं सुडका बीमार लाचार बिन वेलनि लाइ पिनंदड़ रोडनि ते दरबदर थींदड़ सिंध लाश खणी खणी थकिजी पई आहे। सिंधु माथिरीअ जे मासूम बेगुनाह मज़लूम माण्हुनि सां अहिड़ो हशर शायदि तारीख़ में कॾहिं बि न थियो हूंदो जेको हिन वक़्तु थी रहियो आहे। सिंध जा मासूम बचड़ा मुस्तक़बिल जा मेमार मानी गभे लाइ पिनी रहिया आहिनि। पर्देदार न्याणियूं रोडनि ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। बुढ़ड़ा बाॾाए बाॾाए थकिजी चुका आहिनि। सिंध जे अमड़ियुनि जे अखियुनि अॻियां वसियल वेड़ो वीरान थी चुको आहे। सदमनि जा अंबार अमड़ियुनि खे सुम्हण नथा ॾियनि। अमड़ियूं मानी गभे लाइ रोइनि थियूं, बाॾाइनि थियूं। सिंध खे मानी गभे लाइ बि सिकायो वियो आहे। मारोड़नि जे ड्रहंदड़ कखावनि घरनि झुगियुनि ॻोठनि जेके बरसाति तोड़े ॿोॾि जे वहकिरे में लुड़ी विया आहिनि, जिन माण्हुनि जा आबाद वेड़ा वीरान थी विया आहिनि, ही सिंध जा गैरतमंद माण्हू पिनंदा न आहिनि पर मानी गभे लाइ पिनण ते मजबूर आहिनि। वेतर हर पासे पाणी हुजण करे बीमारियुनि बे कर खयो आहे। सिंध जूं न्याणियूं कैंपुनि में ॿार ॼणनि थियूं। अमड़ियुनि जा मासूम बचड़ा बुख सबबि रोई रोई बेहाल थी चुका आहिनि। ॾिसंदे ॾिसंदे सिंध मथां अहिड़ी क़यामत बर्पा थी आहे जो वसियल वेड़ा ख़ुशहाल घराणा आबाद ॻोठ पाणी लोड़े वियो आहे। अॼु सिंध जे दरबदर थींदड़ मारोड़नि जे वोट सां चूंडियल असेंबली जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर सॼी तबाहीअ जो ज़िम्मेवार कुदरत खे करार ॾिनो आहे। अहिड़ी बेवसी ऐं लाचारीअ जी तस्वीर मुराद अली शाह पारां पेश कई वई आहे ॼण हिननि जे वस में कुझु बि न आहे। संदसि चवणो त असांखे ख़बर न हुई त एतिरी बारिश पवंदी, असांखे ख़बर न हुई त एतिरनि माण्हुनि जा घर किरंदा। मुराद अली शाह जो इहो पिणु चवणो त हुननि खे का बि ख़बर न हुई त सिंध सां अहिड़ी हालत थींदी। मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस में पंहिंजी हुकूमत जी तारीफ़ कंदी इहो पिणु ॿुधायो त ही सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर बहितर थियो आहे। सिंध में 2010-11 जी सूरत हाल बाद बंदनि खे बि पको कयो वियो आहे। संदसि इहो पिणु चवणो त आबादी वधी रही आहे, उन करे माण्हू पाणीअ जे कुदरती लंघनि ते कब्ज़ा करे था छॾनि। उन सां गॾु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां इन सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ संदसि तयारी बि बाबति इहो ॿुधाईंदे चयो त संदन तयारी न हुई, उन्हनि खे ख़बर न हुई त एतिरा माण्हू दरबदर थींदा। मीडिया सिंध जी सूरत हाल ॾेखारण में देरि कई आहे। चूंडियल नुमाइंदा अवाम सां गॾु आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस सिंध जे माण्हुनि खे धोखो ॾियण खां सवाइ कुझु बि न हुई। 14 सालनि खां मुसलसिल सिंध में हुकूमत कंदड़ सिंध हुकूमत पैदा थियल सूरत हाल जी ज़िम्मेवार आहे। मौसमियात खाते अॻकथी कई हुई त बरसाति मामूल खां वधीक पवंदी, उन लाइ का बि तयारी न कई वई हुई। संदसी पार्टीअ जी मौसमियाती तब्दीलीअ जी वज़ीर शीरी रहमान इहो चई चुकी आहे त बरसाति मामूल खां वधीक पवंदी ऐं ॿोॾि वारी सूरत हाल बि पैदा थी सघे थी, पर को बि क़दम न खंयो वियो। सिंध हुकूमत बरसाति खां अॻु, बरसाति दौरान तोड़े बरसाति खां पोइ के बि क़दम न खंया आहिनि। सिंध जो बंगलनि जे हवाले थियल मकानी खातो ग़ाइब हो, जंहिंखे शहरनि तोड़े ॻोठनि जो इंफ्रास्ट्रक्चर बहितर करणो हो। शहरनि में बरसाति दौरान पंपिंग स्टेशनियूं बंदि हुयूं या ख़राब हुयूं। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खातो ग़ाइब हो। बंदनि खे मज़बूत करण तोड़े खाटरी कराइण वारो खातो बि मुकमल तौर ते गुम हो। वकरनि ते कब्ज़ा सिंध जे आम माण्हुनि न पर अवां जे वज़ीरनि मुशीरनि चूंडियल नुमाइंदनि ऐं वॾेरनि जा थियल आहिनि। ॿेले खाते जी लखें एकड़नि ते ॿधल ज़मीन कब्ज़ा अवां जी पार्टी सां लाॻापियल माण्हुनि जा ई आहिनि। पीडीए में सवाइ अंग अखर गॾु करण जे हिन वक़्त ताईं कुझु बि नाहे करे सघी। रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन खाते खे शायदि ख़बर ई न हुई त उनखे करणो छा आहे। हिन वक़्तु जॾहिं सिंध जा माण्हू बीमारियुनि में विकोड़जी चुका आहिनि त
उते तव्हांजो सिहत खातो ग़ाइब आहे। अवांजा मुशीर इहो ॿुॾल कोडिजी खे वेनस करार ॾेई रहिया आहिनि। अवांजी पार्टीअ जो MNA 50 रुपया विराए सिंध ते एहसान करे रहियो आहे। अवांजी पार्टीअ जा केतिराई अॻुवाण सिंध जे माण्हुनि जी तज़लील करे रहिया आहिनि। मुराद अली शाह साहब ही पीपल्स पार्टी जे दौर में सिंध सां टियों दफ़ो थी रहियो आहे। हिन पूरे माज़ीअ जा सभु रिकॉर्ड टुड़िया विया आहिनि। पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में ऐं पाण ई सईद मुराद अली शाह पारां इहो बि ॿुधायो वियो त बारिशूं 3 सालनि खां वधीक पवनि थियूं। पोइ भला सिंध जे माण्हुनि खे इहो ॿुधायो वञे त अवां उन बाबति कहिड़ी तयारी कई हुई। बरसातूं पवण खां पोइ बि अवां छा कयो आहे? फाथल माण्हू अवां नायो कढाए सघिया? बुखायल सिंध वासियुनि खे मानी अवां नायो ॾेई सघिया? छा अवां जी हुकूमत में एतिरी सघ एतिरी ताक़त बि न आहे जो हिकु वेलो मानी पुॼाए सघे? छा अवां बीमारियुनि जो इलाज बि नथा कराए सघो? छा अवां फाथलनि खे महफ़ूज़ जायुनि ते मुंतक़िल बि नथा करे सघो? छा अवां टेंट बि नथा ॾेई सघो? ऐं छा अवां मच्छर वारो स्प्रे बि नथा कराए सघो? छा अवां शहरनि में 2 हफ़्तनि खां बीठल पाणी बि नथा कढाए सघो? छा अवां कराची में टेंट सिटी बि क़ाइमु नथा करे सघो? ऐं छा अवां ट्रांसपोर्ट ॾेई मुतासिरनि खे कराची बि नथा पहुचाए सघो? छा अवां जी हुकूमत एतिरी ग़रीब ऐं मिसकीन आहे? सिंध एतिरी ग़रीब आहे जो हिन वक़्तु कुझु नथी करे सघे जेसिताईं आलमी इमदाद न मिले। अवां ट्रांसपोर्ट माफ़िया तोड़े मुख़्तलिफ़ माफ़ियाउनि खे कंट्रोल बि न करे सघिया आहियो। हिन वक़्तु सिंध जे माण्हुनि खे मुकमल तौर ते अकेलो बेयारो मददगार छॾियो वियो आहे। ॿुॾल सिंध जे दर्दनि समूरनि बीमारियुनि जी दरबदरी तोड़े दुनिया में मुख़्तलिफ़ जेके इमदाद मिले पई उहा अवां हासिल करे पंहिंजा ॿिब भरणु चाहियो था। सिंध जा हुक्मरान जिन जे दिलनि मां इंसानियत ख़तम थी चुकी आहे, जेके हेॾी वॾी तबाहीअ जा ज़िम्मेवार हुजण बावजूदि वधीक सिंध जे माण्हुनि जी तज़लील करे रहिया आहिनि, जिन वटि को एहसास नज़र नथो अचे। मिसकीन माण्हुनि जी हालत ॾिसी जिते हर ख़ाली आहे त उते ई हुक्मरान मुसलसिल सिंध जे माण्हुनि जो तमाशो ॾिसी रहिया आहिनि। 14 सालनि खां सिंध ते हुक्मरानी कंदड़ पीपल्स पार्टी जिते सिंध जे माण्हुनि खे हर बुनियादी सहूलियत खां महरूम रखियो आहे, हर तरह जो ज़ुल्म ऐं बर्बरियत सिंध जे माण्हुनि ते कई वई आहे, त उते ई हिन सूरत हाल में बि सिंध जे अवाम खे अकेलो छॾियो वियो आहे। ईअं महसूस थी रहियो आहे ॼण हुक्मरान हिन वक़्तु बि ॼाणी वाणी सिंध सां अहिड़ो हशर करे रहिया आहिनि। जेका अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे, जेका मजमूई तौर ते सिंध में हिन वक़्तु सूरत हाल आहे, उन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हिते वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु। प्रोग्राम में एक बार ॿीहर भलीकार दादू ज़िले जा 3 तालका जिनखे वादिस तौर ते ख़तरो मौजूद हो, ख़ैरपुर नाथन शाह ॿुॾी चुको आहे। उते हिन वक़्तु बि हज़ारे माण्हू फाथल आहिनि। उन्हनि खे रेस्क्यू करण में बि हुकूमत नाकाम नज़र अचे पई, जॾहिं त जोही तालके जे माण्हुनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बंदि ॿुधो वियो। हिते माण्हू मुसलसिल मौजूद आहिनि। मेहड़ में हिन वक़्तु ख़तरे वारी सूरत हाल नज़र अचे पई। उन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे जॉइन कयो आहे दादू मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर वली चांडियो। वली, ॿुधाइजो मजमूई तौर ते जेका सूरत हाल आहे ख़ैरपुर नाथन शाह जे हवाले सां असां ॾिठोसीं, ख़ैरपुर नाथन शाह ॿुॾी चुको आहे, उते माण्हू हिन वक़्तु बि फाथल आहिनि। मेहड़ जी ताज़ी सूरत हाल कहिड़ी आहे? जी असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मेहड़ जी ताज़ी सूरत हाल इहा आहे त शाम जो जेको आहे सो उते जेको घारो पियो आहे धामरा हवा वटि, जेको मेहड़ खां तक़रीबन 10 किलोमीटर ते माना परे आहे। मेहड़ शहर जी इहा सूरत हाल आहे त मेहड़ शहर जे 3 तरफ़नि खां घिरियल आहे। बाक़ी हिकु जेको रिंग बंद ॿधी रहिया आहिनि, उन रिंग बंद ते वॾो दबाव आहे ऐं 4 फुट ताईं उते पाणी बीठल आहे, जंहिंजे करे उतां जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं त सोशल मीडिया ते अॼु शाम जो इहे ख़बरूं हलियूं आहिनि त वज़ीर आला सिंध पारां इहो बि चयो वियो आहे त दादू खे पिणु ख़तरो आहे। हिते दादू जा शहरी पिणु सख़्तु परेशान थी विया आहिनि ऐं उहे मीडिया ऑफिसिस में फ़ोनूं करे रहिया आहिनि त उहे वॾी परेशानी छायल आहे। जोही जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जोही रिंग बंद ते पिणु सख़्तु आहे। ऐं इहो बि आहे त जेको कचे वारो पासो आहे उहो बि मुकमिल ॿुॾी वियो आहे ऐं कचे जे पासे खां 4.5 खां 5 लख क्यूसिक पाणी जो वॾो वाकिरो उतां पिणु गुज़री रहियो आहे। उते पिणु रिलीफ जो को बि कमु शुरू न थी सघियो आहे। जी अच्छा वली, मूंखे इहो बि ॿुधाइजो ज़ाहिरा जेका अवां सूरत हाल ॿुधायो पिया, जेको कट लॻो आहे, हिन वक़्तु केतिरो पाणी मेहड़ शहर खां परे आहे ऐं उन सां गॾु जेको बंदि मेहड़ खे ॿधो वियो आहे, छा उहो महफ़ूज़ आहे? जेका पाणी जी रफ़्तार आहे या जेको मथां पाणी अचे पियो त उन सां मेहड़ शहर खे को वॾो ख़तरो थी सघे थो, उहो हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं शहर खे ख़ाली करण जे हवाले सां के क़दम खयां विया आहिनि?
शहर खे ख़ाली करण लाइ ज़िले इंतज़ामिया पारां को नोटिस या अलर्ट जारी न कयो वियो आहे। बाक़ी इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको धामरा वाह जिते इहो कट लॻो आहे उतां खां 10 किलोमीटर ते जेको सो मेहर जो शहर आहे, जितां पाणी त तेज़ी सां अची रहियो आहे ऐं जेको टे पासा मेहर शहर के टे पासनि खां पाणी बीठल आहे। जॾहिं त हिकु पासो जिते रिंग बंद बाईपास ते जेको रिंग बंद ॿधो वियो आहे उन रिंग बंद ते पाण 4 फुट पाणी हिन वक़्त बि मौजूदु आहे ऐं उहो पाणी तेज़ी सां वधी रहियो आहे। उनखे मज़बूत करण लाइ उतां जेका गवर्नमेंट आहे या इंतज़ामिया आहे या माण्हू आहिनि उहे कोशिशि त कनि था, पर उनजे बावजूदि इहो लॻी ईअं रहियो आहे त उहो सख़्तु ख़तरो आहे मेहर शहर खे। उते इहे अफ़वाह फैलिजी रहिया आहिनि त मेहर शहर बि ॿुॾण जो इम्कान थी सघे थो, पर हिन वक़्त ताईं अहिड़ी सूरत हाल कान्हे भई पाणी जेको आहे सो तेज़ी सां मेहर जे तरफ़ वधी रहियो आहे। अच्छा वली इनमें इहो बि ॿुधाइजो ज़ाहिरा ही जेका असां मुसलसल सूरत हाल ॾिसूं पिया ख़ैरपुर नाथन शाह जे हवाले सां हींअर मेहर जो आवाज़ ज़िक्र कयो पिया, उते जेका सूरत हाल पैदा थी आहे उते छा के ऑप्शंस हुआ हुकूमत वटि त शहरनि खे बचाए पए सघे हुकूमत अगरि चाहे हा, या ख़ासि तौर ते जेको मंछर खे कट ॾेई ऐं दरिया में छोड़ करण वारो मामिलो आहे उहो हिन वक़्त ताईं न करण जा बुनियादी तौर ते सबब कहिड़ा आहिनि? बिल्कुलु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दादू ज़िले जो आम तौर हितां जा चूंडियल नुमाइंदा बि दाहूं कंदा रहिया त पाणी खे जेसि ताईं रस्तो न मिलंदो तेसि ताईं पाणी किरास न थींदो, मंचूर खे कट ॾियणु लाज़मी आहे। ऐं 2010 में बि मंचूर 118 RL ते टुटी वई, पर हिन वक़्तु जेका अॼु जी सूरत हाल आहे मंचूर जी 121 कल्ह ताईं हुई, अॼु 1 फुट उहा वधी वई आहे ऐं 122 RL ते थी वई आहे। पर उनजे बावजूद बि पाणी जो नेकाल जेको आहे सो दादू ज़िले मां किथां बि पाणी जो नेकाल इहो न पियो थिए, जंहिंजे करे इहा सख़्तु परेशानी आहे सॼे ज़िले जी। जोही जी हालत तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु औरतूं उते पहुतियूं आहिनि जेके रिंग बंद खे ॿधण जे लाइ कोशिशूं पियूं कनि ऐं उहे सम्झो त उतां जा सिविल सोसाइटी शहरी पिणु गॾु थिया आहिनि, पर उतां जो MPA उते न पहुतो आहे। इहा सूरत हाल आहे। उतां जो जेको MPA आहे उहो उते न पहुतो आहे, MPA के कैंप ते न पहुतो आहे, MPA जोही शहर में दाख़िल न थियो आहे, जंहिंजे करे माण्हू उतां जा परेशान आहिनि। पीपुल्स पार्टी जो ज़िले सदर रफ़ीक अहमद जमाली MNA जेको आहे उहो विज़िट करे थो, उतां जी MNA जे करे विज़िट करे थो, MNV जेको ट्रेन आहे उनखे विज़िट करे थो। दादू जो MPA उन MNV मंछर खे ट्रेन खे कट विज़िट न कयो ॾियण आहे। जा सबब कहिड़ा आहिनि? वली मंछर खे कट न ॾियण जा सबब कहिड़ा आहिनि? उनमें केरु रुकावट आहे? मंछर खे कट न ॾियण जा सबब ई इहो आहे त उतां जो जेको इलाइक़ो आहे उहो वॾे वज़ीर मुराद अली शाह जो इलाइक़ो आहे, उहो उनजा वोटर आहिनि, उनजो घर उते आहे, उनजो ॻोठ उतां आहे, उनजा वोटर सपोर्टर उतां आहिनि, जंहिंजे करे जेको सो इहा सूरत हाल पैदा थी आहे। जेको वज़ीर आला सिंध उहो ॾियण जे लाइ तयारु न आहे। गुज़िरियल राति जी तव्हांखे पोज़ीशन ॿुधायूं त उतां जो MNA जेको आहे सो उते हिकु हंधा जिते कट आयो उते हाणे त इहा सूरत हाल पैदा थी वई आहे जेको मंछर ॾांहुं जेको पाणी वञे थो मुख़्तलिफ़ कटनि जे ज़रिए या मुख़्तलिफ़ घारनि जे ज़रिए उनखे बि रोकण जी कोशिशि कई पई थी वञे त जीअं मंछर ॾांहुं पाणी न वञे ऐं मंछर जो पाणी वधंदो त ज़ाहिर आहे उतां जेको मंछर किथां न किथां फाटंदी ऐं पोइ त सिधो सो इहो सेवण खे नुक़सानु थींदो, जंहिंजे करे इहा सख़्तु परेशानी सॼे ज़िले में छायल आहे। जेसि ताईं पाणी खे हितां रस्तो न मिलंदो तेसि ताईं हितां जा खैरपुर जा शहरी, जोही जा शहरी, दादू हरास में रहंदो, मेहर ॿुॾंदो। जी वॾी महिरबानी अवां जी। वली चांडियो असां सां गॾु मौजूदु हो ऐं मुसलसल जेको मुतालबो थिए पियो मंछर खे कट ॾियण जो ऐं उन में जेका वॾी रुकावट आहे उहा सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह आहे, जंहिंजो पंहिंजो ॻोठ पंहिंजो तक आहे ऐं उनजे करे पाणी जो मुसलसल जेको दबाव थिए पियो ख़ैरपुर नाथन शाह ॻी ॿुॾी चुको आहे, मेहर खे पिणु ख़तरो आहे। जोही में बि हिन वक़्तु ख़तरे वारी सूरत हाल आहे। मजमूई तौर ते दादू ज़िले में हिरास वारी सूरत हाल नज़र अचे पई। पाण प्रोग्राम वधीक ज़िक्र कंदासीं, वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। पाण ज़िक्र कंदासीं जेका अॼु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे, उन हवाले सां असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे अमेरा तस्दीनगार आहिनि मोहतरम जनाब मुश्ताक मीरानी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुश्ताक साहब, मजमूई तौर ते अवां सूरत हाल हिन वक़्तु सॼी सिंध में ॾिसो पिया, लखे माण्हू दरबदर आहिनि ऐं केतिरा ई माण्हू हाणे त बाज़ाब्ता तौर ते बीमारियुनि विघे मरण शुरू थी चुका आहिनि। सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे ऐं सिंध जे वॾे वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिठी, उनमें हू सॼो जेको ॾोह आहे
उहो कुदरत खे ॾेई रहियो आहे, कुदरत खे ॾोही करार ॾेई रहियो आहे। ऐं असां इहो पिणु ॾिठोसीं हिन सॼी सूरत-हाल दौरान जिते माण्हुनि खे बेयारो मददगार छॾे वियो, त उते हिन वक़्तु हुकूमत जो मुकमल फोकस इमदाद नज़र अचे पियो। पहिरीं ॻाल्हि आहे त ॿ टे बेसिक फैक्ट्स तव्हां सां शेयर थो कयां जेके तव्हांजो प्रोग्राम दोस्त ॾिसनि था। 2008 खां वठी 2022 आहे, 14 साल थिया आहिनि। उन्हनि 14 सालनि में तव्हां असां सिंध हुकूमत खां सुवाल पुछूं था त घणा इरिगेशन मिनिस्टर चेंज थिया आहिनि, घणा सेक्रेटरी चेंज थिया आहिनि, ऐं तेज़ीअ सां चीफ इंजीनियर घणा तब्दील थिया आहिनि, सुपीरियर इंजीनियर घणा थिया आहिनि, ऐं जेके एक्सपीरियंस जेके आहिनि उहे एफटीआर घणा थिया आहिनि। छाकाणि त इहो जेको तेज़ीअ सां जॾहिं तब्दीली थिए थी त पक सम्झो त हुननि जे पोयां हिडन एजेंडा आहे जंहिंमें करप्शन, नेपोटिज़म ऐं ॿियूं शयूं अचनि थियूं। हिकिड़ो इहो। ॿियो, अमूमन हर साल जेकॾहिं इरिगेशन खे लाइ 100 रुपए जी बजेट आहे त उहो साल गुज़रण खां पोइ 100 खां 20, 30 या वधीक थिए थो, माना हुनखे एडिशनल पैसा लॻंदा। मेरा ही पॉइंट अहम थो ॿुधायां। उन खां पोइ ही जेको इरिगेशन ऐं जेको ड्रेनेज आहे उहो हमेशह असांखे अप टू डेट रखिणो आहे, उनखे मज़बूत करिणो आहे त जंहिं कहिड़ी बि मुसीबत अचे, केॾी बि ॿोॾियूं अचनि त उहे उनखे थियनि। ऐं अंग्रेज़ 1922 में जॾहिं सखर बैराज पिया ठाहिनि त उन वक़्तु हुन सॼी सर्वे कई, इरिगेशन जा मैन्यूअल ठाहिरायो, बंदनि जा मैन्यूअल ठाहिरायूं, ड्रेनेज जा उन्हनि मैन्यूअल ठाहिया, ऐं जेको बि इंजीनियर अपॉइंट पियो थिए उनखे SOP माना स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर तहत उनखे कमु कराइणो आहे। हर साल उनखे बजेट बि ॾिनी थी वञे ऐं उहे रिपोर्टूं बि चवनि था त असां इहे पैसा ख़र्च कयासीं ऐं बहितर थियो। 2010 में तव्हां तबाही आई, 2011 में थी, 2013 में अगस्त में हिकिड़ी लुई बर्गर जे हैसियत सां जे कंसल्टिंग फर्म जे तरफ़ अराउंड 3 या 4 अरब रुपयनि जा चवंदा, एग्ज़ैक्टली मूंखे ख़बर न आहे, पर मार्केट में इहे ॻाल्हियूं आहिनि त उहे जेको आहे सो कीअं ड्रेनिंग सिस्टम थिए उहो कश्मीर खां वठी वेंदे केती बंदर ताईं। उन खां पोइ उन जेके रिकमेंडेशन ॾिनियूं चवनि था त 50 अरब रुपया खां वधीक स्पेंड थिया या उन में पैसा ख़र्च थिया त जीअं उनखे कयूं। ऐं उनजो सॼो पर्पज़ इहो हो त हाणे केतिरी बि बरसाति अचे हिकिड़ो फुड़ो बि न बीहे ज़ाहिर ऐं उहो सॼो समुंड में हलियो वञे। अञा तव्हांखे मां ॿुधायां फैक्ट्स। सिंध में रिवर इंडस आहे, 14 कैनाल्स आहिनि, उन में 6 पेरिनियल कैनाल जेके परमानेंट साल में वहनि था ऐं 7 जेके नॉन पेरिनियल आहिनि। इहो बि हिकिड़ो ड्रेनेज जो सिस्टम आहे, जेकॾहिं बरसाति थी वञे ऐं उन खां पोइ LBOD आहे उनखे सही न कयो वियो, जेतोणीकि 50 अरब रुपया उन ख़र्च थियो। RBOD जेको सिंध हुकूमत ते फर्ज़ हुयो, वफ़ाक़ में बि उन वक़्तु हुया, हाणे बि आहिनि, तो RBOD छो न मुकमल थियो। उन खां पोइ अंग्रेज़नि हिकिड़ो छंडनि जो सिस्टम कयो, जेके अंग्रेज़ एस्केप था चवनि। जेकॾहिं वधीक पाणी थी वञे त पाणी जे कीअं न वाकिरे खे करे समुंड दरिया में फिटो करे उन खां पोइ या वाह में फिटो करे उनखे कयूं। हीअ अंग्रेज़नि सिस्टम न, तंहिंजे करे जेको इहो चवे थो त सिंध में जेका कुदरती आफ़त आहे त उनखे मां नथो मञां। फिकर ॿुधाइनि था बरसाति ज़रूरु पई आहे, तमामु घणी बरसाति पई आहे, पर उनजे नेकाली जो सिस्टम पेपर ते ज़रूरु आहे, हुन में बजेट बि ख़र्च कई वई आहे ऐं ॾेखारे बि वियो आहे त सही आहे, पर अनफॉर्चुनेटली न थियो आहे। इन जे में ही जेको बि थियो आहे ॿियनि मुल्कनि में बि आहे। जेकॾहिं तव्हां इहो पर हीअ जेका फाल आहे पाणीअ जी बरसाति जी त उहो कुझु बि कोन्हे। तंहिंजे करे असां जेके पहिरियों प्रोग्राम ॾिसनि था जेके सिंध थिया त महिरबानी करे इहो न थियो वञे कि कुदरती आफ़त न आहे, कुदरती आफ़त आहे इंसाननि जो ठाहियल हिकिड़ो डायनामाइट आहे। तव्हांखे ख़बर हूंदी डायनामाइट उहो बारूद आहे जेको ज़मीन में पूरियो वेंदो आहे, कुझु हुनजे मथां पेर रखियो वेंदो त उनजो फाटंदो आहे, सभिनी खे नुक़सानु कंदो आहे।
2008 खां वठी हिन वक़्त ताईं सिंध में करप्शन, नेपोटिज्म ऐं डिफरेंट फैक्टर जे करे डायनामाइट्स ज़मीन में पूरिया विया ऐं उहे हिन जे फसल में बरसाति में उहे डायनामाइट ज़ाहिर आहे उहे फाटनि था ऐं वाज़िह तौर ते जेका हुकूमती इंतिज़ामी नाअहली आहे उहा हुकूमत जी नज़र अचे थी। मुश्ताक साहब वॾी महिरबानी अव्हां जी, थैंक यू सो मच। मुश्ताक साहब जेका सूरत हाल ॿुधाई, ज़ाहिर आहे सिंध हुकूमत इन खे कुदरती आफ़त करार ॾेई ऐं पाण खे बेवस ऐं लाचार जेको ॾेखारण जी कोशिशि करे पई। वाज़िह तौर ते इहा सिंध हुकूमत जी नाअहली आहे जेका हिन वक़्तु सॼी सिंध में सूरत हाल पैदा थी आहे। वाज़िह तौर ते सिंध जे माण्हुनि खे बेयारो मददगार छॾियो वियो आहे ऐं हिन वक़्तु जिते असां ॾिसूं पिया लखें जेके मारवाड़ आहिनि उहे रोडनि ते बेयारो मददगार वेठल आहिनि, त उते हुकुमरान हिन वक़्त ताईं पाण खे इहो ॾेखारण जी कोशिशि कनि पिया त ॼण हुननि जे वस में का शइ न हुई ऐं हिननि जो मुकमल तौर ते फोकस हिन वक़्तु इमदाद नज़र अचे थो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी ॾियण ते पंहिंजे मेज़बान में राजू ॾींदा इजाज़त।